अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊँ पंहिंजो गाज़ी बजीर। असां अॼु ॻाल्हि कंदासीं उठनि जी। त उठ खे थर जो रेगिस्तानी जहाज़ सॾियो वञे थो। थरपारकर ज़िले में जॾहिं पुराणे वक़्त जी असां ॻाल्हियूं ॿुधंदा आहियूं वॾड़नि जे चवंदा आहिनि त उठ उनखे उन दौर जा जेके माण्हू आहिनि काफ़ी जेके साल अॻु में उठ ते सफ़र कंदा हुआ। सवें जेका किलोमीटर उठनि ते चढ़ी अची उहा शादी हुजे चाहे गमी आहे उहे शहरनि में जेका पंहिंजनि मिटनि माइटनि में ईंदा हुआ। उन सां गॾोगॾु जॾहिं शादी मुरादी जी जेका दावतूं हूंदियूं हुयूं उन वक़्तु उहे माण्हू उहे शौक़ीन उठनि खे सिंगारे उठनि ते सफ़र करे हू शादियुनि में ईंदा हुआ। त अक्सर करे उन्हनि खे माण्हू उतां जा जेके रहवासी हूंदा आहिनि उहे उन वक़्तु उठनि जा जेके मालिक आहिनि उन्हनि खे ख़ुशनसीब ऐं पैसे वारो सम्झंदा हुआ। छो त उन दौर में थर जी जॾहिं ॻाल्हि कयूं था त माण्हुनि वटि गाॾियूं न हूंदियूं हुयूं। माण्हुनि वटि सवारी जे लाइ जेको उठ हूंदा हुआ उन उठ खे गाॾी खां बि वॾी जेका अहमियत ॾिनी वेंदी हुई। जॾहिं वॾा ॿुधाइनि था त जॾहिं का शादी मुरादी का फ़ौतगी थी वेंदी हुई त माण्हू जेके आहिनि उहे उठनि ज़रिए सफ़र करे मुख़्तलिफ़ उन्हनि जॻहियुनि ते पहुचंदा हुआ जिते उहे दावतनि जा जेके से प्रोग्राम मुनक़द थियल हूंदा हुआ या फ़ौतगियूं थींदल हुयूं उते उहे शरीक थींदा हुआ। उठनि खे घणो तमामु सिंगारियो वेंदो हुयो। उठनि ते मेहंदी जा जेके से कलर करे उन्हनि ते जेका मुख़्तलिफ़ रंग बिरंगा जेके गुल ठाहिया वेंदा हुआ। उठनि जे कंध में जेका से मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जेके झूमर उहे ॿधा वेंदा हुआ ऐं गानियूं जेके आहिनि उहे ठाहियूं वेंदियूं हुयूं। गुल जेके से उहे उठनि में विधा वेंदा हुआ। उठ खे तमामु हिकिड़ी घणी अहमियत ॾिनी वेंदी। पर वक़्तनि ब वक़्तनि जी मशीनरी जो दौरु आयो आहे त पोइ थरपारकर ज़िले में मुख़्तलिफ़ रोड ठहिया, रस्ता ठहिया। रोड रस्ता ठहिण खां पोइ गाॾियुनि जी जेका से आमदरफ़्त आहे उहो बि वधी त उनजे करे उठनि जी जेका अहमियत आहे उहो ॾींहों ॾींहुं घटिजंदी वई। असां ॻाल्हि कंदासीं उठनि जी त उठ थरपारकर जो रेगिस्तानी जहाज़ सॾियो वेंदो आहे जंहिं सबबु हितां जा रहवासी उन उठ खे इस्तेमालु मुख़्तलिफ़ कमनि जे लाइ कंदा हुआ। हू पंहिंजे सफ़र जे लाइ इस्तेमालु कंदा हुआ, बनियूं पोखण जे लाइ इस्तेमालु कंदा हुआ, पाणी कढण जे लाइ इस्तेमालु कंदा हुआ। उन सां गॾोगॾु ॿियूं जेके से ॿिया काफ़ी जेका से कमु उठनि खां वरिता वेंदा हुआ। हलंदे जीअं वक़्तु तब्दील थियो ऐं उन सां गॾोगॾु मशीनरी जो दौरु आयो जीअं उठनि जी जेका अहमियत आहे उहे ॾींहों ॾींहुं घटिजंदी वई। हिन वक़्तु वॾे तइदाद में जेका से उठनि जो हिकिड़ो नस्ल आहे उहे नायाबु थींदो वञे पियो। ज़िले जी जेकॾहिं असां थरपारकर जी ॻाल्हि कंदासीं त थरपारकर में उठनि जो जेको तइदादु आहे उहो तमामु घटिजंदो वञे पियो ऐं हिन वक़्तु उठ जेके आहे उहो एकड़ बेकड़ नज़र अचनि था। ऐं उठनि खे थर जा जेके माण्हू आहिनि उहे तमामु घणो शौक़ सां उहे पालींदा हुआ ऐं हिन वक़्तु जेका से उठनि जो नस्ल जेका से घटिजंदो वञे पियो। उन एवज़ थर जा जेके माण्हू आहिनि उहे उठनि खे कुझु पैसनि एवज़ विकिरो कंदे नज़र अचनि था। ऐं जेकॾहिं ॻाल्हि कंदासीं उठनि जी त उठनि ते हितां जा माण्हू काठियूं जेका से खणण जे कमु उन्हनि जे ईंदियूं हुयूं। जीअं ॿनियुनि जी मूं ॻाल्हि कई त ॿनियूं उन्हनि उठनि ते पोखींदा हुआ। ऐं उठनि जी हिकिड़ी ख़ासियत इहो हुई त उठनि ज़रिए जेका से ॿनियूं पोखियूं वेंदियूं हुयूं। उन्हनि में हितां जा रहवासी चवनि था त उहे फ़सुलु इंतिहाई सुठो थींदो हुयो। एवज़ में जेका ट्रैक्टरनि ते जेका ॿनियूं पोखिजंदियूं हुयूं उन ते उहो फ़सुलु जेका से उहो बहितरु न थींदो हुयो। छो त ट्रैक्टर जी जेका खेड़ी आहे उहा तेज़ी सां जेका से ट्रैक्टर हलंदो आहे उनजे करे उन में जेका ॿिज आहे जेका से ट्रैक्टर में हलायो वेंदो आहे उहो ॿिज जल्दी ट्रैक्टर हलण जे करे ओतिरो जेका से ज़मीन में न वेंदो हुयो जेतिरो स्लोली उठ जी जेका हिकिड़ी खेड़ी मज़बूत सुठी ऐं तमामु हिकिड़ी लाभायती साबित थींदी। उन मां फ़सुलु जेको हुयो आहे उहो तमामु घणो ऐं सुठे हिकिड़े मक़दार में थींदो हुयो। हिन वक़्तु उठ नायाबु थींदा वञनि पिया। उठनि जो जेको नस्ल आहे उहो जेका जी ॾुकार पिया काफ़ी तइदाद में बीमारियूं आयूं। उठ काफ़ी तइदाद में मरी चुका आहिनि। हिन वक़्तु थरपारकर जी सूरत हाल इहो आहे त बुख आहे, बीमारी आहे, ॾुकार आहे, मुश्किलातूं आहिनि, मुसीबतूं आहिनि। उनजे करे उठनि जो तइदादु घटिजंदो वञे पियो। हितां जा जेका रहवासी ग़रीब माण्हू आहिनि उहे उठ विकिरो करे पंहिंजनि बचनि जो सफ़र गुज़र कनि पिया। पर अञा बि थरपारकर में वॾे मिक़दार में उठ मौजूदु आहिनि। पर उन्हनि जो हिन वक़्तु जेका विकिरो आहे उहो तेज़ी सां जारी आहे।
असां ॻाल्हि कंदासीं उठण जी जॻह कंहिं वालारी ऐं जिते उठनि ते सफ़र कयो वेंदो उते कहिड़ियुनि शयुनि उहा जॻह वालारी आहे। त यकीनन इहो इन चवण में को हर्ज न आहे त उठण जी जेका जॻह आहे उहा मोटरसाइकिल वालारी आहे। थर जा रहवासी उठनि ते जेको कमु वठंदा हुआ उहो हिन वक़्तु उहो मोटरसाइकिल जेके आहिनि उन्हनि उठ विकिरो करे हिकिड़ो हर घर में हिन वक़्तु मोटरसाइकिल मौजूदु आहे। हितां जा जेके मारू माण्हू आहिनि उन्हनि जो इहो चवणु आहे त उठ खे असां जेकासे चारो ॾींदा आहियूं, उठ खे संभालण जे लाइ उठ कमु ईंदो आहे। बीमारी जेकॾहिं बीमार थी वञे उठ ते संभालणो पवंदो आहे। एवज़ में असांखे मोटरसाइकिल तमामु हिकिड़ो सस्तो पए थो। उहो जेकॾहिं घर बीठो आहे त को ख़र्चु नथो पए ऐं जेकॾहिं असां शहर वञूं था त उन में थोरो जेका तेल इस्तेमालु करे असां वापसि अचूं था त उहो असांखे एतिरो वधीक नुक़सानु नथो ॾिए। छो त उठ जेकॾहिं घर बीठो आहे तॾहिं बि असांखे खाधो ॾियणो आहे, उनखे चारो ॾियणो आहे। उनखां सवाइ बीमारियूं अचनि थियूं त इलाजु कराइणो आहे। बीमारियुनि एवज़ जेकॾहिं उठ बीमार थी पए त उठ खे यकीनन इलाजु कराइणो आहे। इलाजु जेकॾहिं नथो लॻे त यकीनन उठ मरी वञे त उठ लख खां 1.5 लख रुपया हिकिड़ी क़ीमत करे थो। उन एवज़ मोटरसाइकिलनि उहा जॻह वालारी आहे। हिन वक़्तु थरपारकर ज़िले में हर घर में हिकु मोटरसाइकिल जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त नज़र ईंदो। उते जा माण्हू जेके आहिनि उहे उठनि जो कमु आहे उहो मोटरसाइकिल पिया वठनि पिया। उन सां गॾोगॾु थर जा जेके सेमारू माण्हू हिन वक़्तु आम तौर ते ट्रैफ़िक घणी वधी वई आहे। रोड रस्ता बि थी विया आहिनि ॻोठनि ॾांहुं शहरनि ॾांहुं अच वञ जो, त माण्हू तक़रीबन वॾे अंग में सफ़र जेका आहे उहो गाॾियुनि में कनि था ऐं उठनि जो तइदादु घटि आहे। बाक़ी असां ॻाल्हि कंदासीं त मेलनि मलाखड़नि में जेकासे थर जा रहवासी उहे बि थर में काफ़ी मेला मलाखड़ा लॻंदा, सॼी सिंध में मेला लॻनि था। उन्हनि मेलनि में उठनि जा जेकासे मुक़ाबला तमामु घणा असांखे ॾिसण में ईंदा आहिनि। त उतां जा रहवासी जेके आहिनि उहे उठनि खे मुख़्तलिफ़ नालनि सां सॾींदा आहिनि। मुख़्तलिफ़ उन ते नाला रखिया वेंदा आहिनि। सिंध उठ जो नालो रखियो वेंदो आहे, सिंध मलूक, कारूंजर उठ। उन सां गॾोगॾु काफ़ी जेके मुख़्तलिफ़ नाला आहिनि। शौक़ीन जेका आहे उहे उठनि ते तमामु घणो ख़र्चु कंदा आहिनि। उन्हनि खे जेका आहे खाराइण जे लाइ बादाम आहिनि, पिस्ता आहिनि, तमामु ताक़त वारियूं शयूं जेका आहे उहो खारायूं वेंदियूं आहिनि त जीअं उठ जेका आहे मज़बूत ऐं जेका ताक़तवर थिए त जीअं उहो मलाखड़नि में या मेलनि में जीअं दौड़ जा मुक़ाबला थींदा आहिनि उन्हनि में। ऐं उन शौक़िया तौर ते माण्हू हितां खां गाॾियुनि में उन्हनि उठनि खे विझी सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जे उते मेलनि में पहुचंदा आहिनि जिते उहे दौड़ जा जेके मुक़ाबला थींदा आहिनि उन्हनि में उठ खे आज़मायो वेंदो आहे। हीअं थरपारकर में वॾे तइदाद में जेके मेला लॻनि था उन्हनि में दौड़ जा मुक़ाबला थियनि पिया। उन्हनि में उठ जेके आहे उन्हनि जी दौड़ जा मुक़ाबला उहो वरी पंहिंजा अलॻि आहिनि। त मुख़्तलिफ़ असां जीअं सॼी उठनि जी ॻाल्हि कंदासीं, उठ थर जी हिकिड़ो तमामु सुठो हिकिड़ो जानवर आहे। ऐं उन सां गॾु उठ जूं इहे जेके ॾाचियूं आहिनि इहे खीरु ॾियनि थियूं। ॿुधाइनि मां डॉक्टर ॿुधाइनि था त उठ जी ॾाची जो जेको खीरु आहे उहो 32 बीमारियुनि जो इलाजु आहे। उनजे करे उन खीर खे तमामु घणी हिकिड़ी अहमियत आहे उहो ॾिने वञे थी। उठ जे खीरु पीअण सां गॾु खीरु ताज़ो जेको पीबो आहे उहो तमामु घणो ज़ाइक़ेदार आहे। उन सां गॾु उठ जे खीर खे घणी अहमियत ॾिनी वञे थी। ऐं इहो चयो वञे थो त थर जा जेके झूना आहिनि उहे उठ जो जीअं खीरु इस्तेमालु कंदा आहिनि त उहे अॼु बि तमामु घणा सिहतमंद नज़र अचनि था। हिकिड़ी ॻाल्हि कजे थी त उठनि जी त को दौर हूंदो हुयो जॾहिं पाक इंडिया जा जेके बॉर्डर खुलियल हूंदा हुआ त हितां खां रहवासी जेके कारोबार जे लिहाज़ खां उहे उठ जेका सामान खणण जे लाइ उहे इंडिया वेंदा हुआ। उतां सामान खणी वापसि जेका हिते अची हू कारोबार कंदा हुआ। त समूरी ॻाल्हि करण जो मक़सदु आहे त उठ जो नसल आहे उहो हिन वक़्तु आहिस्ते आहिस्ते घटिजंदो वञे पियो। लखनि जे तइदाद में जेके उठ हुया उहे हिन वक़्तु घटिजी तमामु थोरा जेके उनजो तइदादु थी वियो आहे। पर सॼो दारोमदार थरनि जो रोज़गार थरनि जो हिन वक़्तु चौपाए माल ते आहे, उठनि ते आहे। त इन सूरत हाल में उठ जे नसल खे बचाइण अहमियत ॾियण जी तमामु घणी ज़रूरत आहे। तव्हांजे पंहिंजे गाज़ी वज़ीर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।